मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर में वधंदड़ बदमनी चोरिन धाड़न ऐं फुरन वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद मेहर जे सॾ ते मेहर जी दुआ जा हथ चौक खां एहतजाजी मुज़ाहिरो करे घंटाघर चौक ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। एहतजाजी मार्च में पीटीआई अवामी जमहूरी पार्टी क़ौमी अवामी तहरीक एसयूपी जेडीए हिंदू पंचायत सुन्नी एक्शन कमेटी अवामी पोरियत तहरीक क्लाथ मार्केट नौजवान एक्शन कमेटी नौजवान शहरी इतिहाद समेत मजहबी सियासी समाजी तंजीमुनि जे अगवाननि नियाज़ अली बुर्डो अयूब खोसो बसीर गोरड़ वकील मीर खोसो दिलीप कुमार अब्दुल खालिक शेख मौलवी मंसूर चांडियो वकील पुनल खोसो सिकंदर सोढर साबिर राधण मीर शकील अतार मसरूर बुर्डो इश्तियाक तुनियो गिफ्तार खोसो मोहम्मद घांगरो शेर खान खोसो समेत सवे शहरनि शिरकत कई। रैली में शामिल माण्हुनि अमुन ॾियो या इस्तीफ़ा ॾियो, शहरी ऐं वापारी फुराइण बंदि करियो, एसएसपी दादू हटायो, ज़िलो बचायो जा ज़ोरदार नारा हणंदा शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदा घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर वटि निटाणो समेत धरणो हंयो वियो। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मेहर में वधंदड़ बदमनी जा ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदा ऐं एसएसपी दादू आहे। वरेरनि जूं औताकूं पाथारियूं बणियल आहिनि। पुलिस वरेरनि जे कमदार कंदी कंहिं बि ॾोहारी ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। माण्हू फुरजण लुटजण पिया पर चूंडियल नुमाइंदा पंहिंजा इस्तक़बाल करण में पूरा आहिनि। हुननि चयो त मेहर समेत दादू ज़िलो ॾोहारियुनि जे घेर हेठि आहे। ॾोहारी सरेआम क्लाशनकोफ खणी रोड बंदि करे दुकानदारनि वापारियुनि ऐं शहरनि खे लुटमार करे आसानी सां फरार थी वञनि था, पर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हुननि चयो त अमन अमान चूंडियल नुमाइंदनि जी ज़िम्मेवारी आहे, पर उन्हनि जो अवाम ॾांहुं को तवजा नाहे। मेहर शहर में रोज़ाने जी बुनियाद ते चोरियुनि ऐं फुरिन जा वाक़िआ पेश अचनि था, पर एसएसपी दादू जी नाअहली ऐं ॾोहारियुनि जो साथारी हुजण करे करप्ट पुलिस ऑफिसर मुक़रर करे रुगो मंथली वसूल करण में पूरो आहे। हुननि घुर कई त एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी हटाए मेहर जे शहरनि वापारियुनि खां फुर थियल रक़म मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में अमन क़ाइमु करायो वञे। हुननि चयो त जेसिताईं अमन अमान बहाल न थींदो ऐं थियल ॾोह वापसि न थींदा, ही एहतजाज जो सिलसिलो रोज़ जी बुनियाद ते जारी रहंदो।